वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाणी जा ज़ख़ीरा महफ़ूज़ करण लाइ ग्लेशियर्स जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे। ग्लेशियर्स पीअण जे पाणी जो सभ खां वॾो ज़रियो आहिनि। ग्लेशियर जी हिफ़ाज़त लाइ मज़बूत बुनियादनि ते क़दम खणण जी ज़रूरत आहे। दुनिया माहौलियाती तब्दीली जे चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे। माहौलियाती तब्दीली सबबि पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो। पाकिस्तान 2 भेरा बदतरीन बरसाती ॿूॾ खे मुंहुं ॾिनो आहे। माहौलियाती तब्दीली सबबि केतिरा ई मसइला पैदा थिया आहिनि। माहौलियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ फ्रेमवर्क तयारु करणो पवंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी वाकू में मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण बाबति कॉन्फ्रेंस में शिरकत, आलमी अॻवाननि सां फोटो सेशन, तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान ऐं ॿियनि अॻवाननि सां गैर रस्मी ॻाल्हियूं। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 6 रुकनी आइनी बेंच क़ाइम। 14 ऐं 15 नवंबर खां ॿुधणी थींदी। सुप्रीम कोर्ट आइनी बेंच जो रोस्टरम जारी करे छॾियो। जस्टिस जमालुद्दीन मंदोख़ैल, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस हसन रिज़वी ऐं नईम अख्तर अफ़गान आइनी बेंच जो हिसो। आइनी बेंच में पुराणे केसनि जी अवलियतनि जी बुनियाद ते ॿुधणी कई वेंदी। पेशावर पुलिस लाइन्स ते दहशतगर्द हमले जो मददगार पुलिस एहलकार गिरफ़्तार। IGKP अख्तर हयात खान जो चवणु आहे त कांस्टेबल मोहम्मद वली दहशतगर्द तंज़ीम लाइ कार्रवाइयूं कयूं। मोहम्मद वली 2 लख रुपयनि एवज़ पुलिस लाइन्स में दहशतगर्द कार्रवाई कई। आपघाती हमले जे मददगार दहशतगर्दनि जी पुलिस लाइन ताईं पहुचण में मदद कई। IMF जा ख़र्च घटाइण या 199 अरब जा वधीक टैक्स लॻाइण जो मुतालबो IMF करे छॾियो। पेट्रोलियम शयुनि ते GST लेवी 70 रुपया फ़ी लीटर करण जी तजवीज़। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त हलंदड़ माली साल जे पहिरीं टिमाही में घणे क़दर टारगेट हासिल कया विया आहिनि। चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत के पाकिस्तान ज़रूर अचणु घुर्जे हा। पाकिस्तान जा हर मुल्क सां लाॻापा बहितर हुअणु घुर्जनि। तहरीक इंसाफ़ जो को हिकु मनसूबो बि ॿुधायो वञे। नौजवाननि खे गाॾियुनि पोयां भॼण ते लॻाए वियो। बद इख़लाक़ी जे कल्चर खे हथी ॾिनी वई आहे। अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ जो लंडन में मीडिया सां ॻाल्हियूं। स्मॉग पंजाब में ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। समूरनि ज़िलनि में तालीमी इदारा बंद। ख़ानगी इदारनि खे अधु अमलो ऑनलाइन शिफ्ट करण जो हुकुम। ज़हरीली हवा सबबि सूबे में साह खणण बि ॾुखियो थी वियो आहे। लाहौर, मुल्तान, फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में मार्केट राति 8 वॻे बंदि करण जे फ़ैसिले ते अमल न थी सघियो। नासा पंजाब में स्मॉग जूं तस्वीरूं जारी करे छॾियूं। तालीमी इदारा 17 नवंबर ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो। सिंध सरकार तरफ़ां मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ अॼु खां मरहलेवार ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन तरफ़ां समूरी सिंध मां नारकोटिक्स कंट्रोल विंग जी नफ़री तलब। पहिरें मरहले में कराची ऐं हैदराबाद में ऑपरेशन शुरू करण जी हिदायत। शर्जील मेमन जो चवणु आहे त मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन जो दायरो वसी कंदे ॿियनि ज़िलनि में बि कार्रवाई कई वेंदी। क्रिस्टल, हीरोइन, कोकेन ऐं चर्स जो ख़ात्मो हर सूरत में कयो वेंदो। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त, सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण लाइ धरती धड़ी सरगर्म। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती रंग निर्वाह। सिंधी टोपी ऐं अजरकनि जे विकिरे में इज़ाफ़ो। तालीमी इदारा बि सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में सकाफ़ती तक़रीब। फ़कीराबाद जे हाई स्कूल में बि सकाफ़ती तक़रीब। सिंधी गीतनि ते रक़्स। अॻूणे MPA शहरी आशर ते हमले केस जी ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी। अॻूणो SHO रोंती शपूर लाखो बख्तर बंद गाॾी ज़रिए दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। संदसि चवणु आहे त मथस शहरी आशर ते हमले जो इल्ज़ाम ग़लति आहे। केस जी जांच हली रही आहे। अदालत मां इंसाफ़ जी उमीद आहे। हैदराबाद जी पाक कॉलोनी में बाड़ो खुलियल गटर में किरी फौत। इलाइक़े वासियुनि 4 कलाकनि बाद बाड़े जो लाश कढी वरितो। वासियुनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा चवण बावजूद खुलियल मेन होल बंदि नाहिनि कया विया। इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। रहीम यार खान वासी मुगवी पीरसन खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि कोशाहू जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान मुगवी मोहम्मद सादिक महर खे बाज़ियाब कराए वियो। पीरसन खे ॾोहारिन शादी जो ॾटो ॾेई धोखे सां घुराए बांदी बणायो हो। होसपुर लिंक रोड तां अगवा थियल तंगवाणी वासी नौजवान आरिफ मलिक बाज़ियाब। धाड़िलनि क़ुरान पाक खणी अचण ते नौजवान खे आज़ाद करे छॾियो। पुलिस तरफ़ां नौजवान खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। कोलाब जेल में नौजवान सोलर लाइट जे थंभे तां किरी फौत। हाफ़िज़ ज़ियाउर रहमान पंवर थंभे ते कम करण दौरान हेठि किरी हयाती विञाए वेठो। नौजवान जो मढ़ अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। आई क़ौमी क्रिकेट टीम के कप्तान मोहम्मद रिज़वान चयो आहे त हू वनडे खां पोइ ऑस्ट्रेलिया खे T20 सीरीज़ में बि वाइट वॉश कंदा।
क़ौमी क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ मुतहद थी कामयाबी हासिल कई। कैंगरूज़ ख़िलाफ़ कामयाबी खां पोइ सिखण जो अमल शुरू थी वियो आहे। खेसि उमीद आहे त दुनिया जूं टीमूं पाकिस्तान मां बि सिखंदियूं।